أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وراودته التي هو في بيتها عن نفسه وغلقت الأبواب وقالت هيت لك قال معاذ الله إنه ربي أحسن مثواي إنه لا يفلح الظالمون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين अम्मा बाद अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आयत नंबर 23 हुई सूरह यूसुफ जी। इहा आयत जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम हाणे मिनिस्टर जे हाउस में वज़ीर जे हाउस में सेटल डाउन थी वियो, अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿुधायो त सेटल डाउन थी वियो ऐं उन खां पोइ उन पंहिंजी ज़ाल खे चयो, वज़ीर मिनिस्टर पंहिंजी ज़ाल खे चयो त हिन खे सुठे नमूने हिन जी राइश इज़त वारी हुजे ऐं हिन खे सुठे नमूने रखिजा। ॿ ऑप्शन ॾिनई त थी सघे थो असां हिन खे अॻिते हली इहे असांखे को फ़ाइदो ॾिए, हिकिड़ो इहो ऑप्शन, ॿियो ऑप्शन त थी सघे थो असां हिन खे पंहिंजो पुटु ठाहियूं। इहो यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ मिनिस्टर चयो। उन खां पोइ हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जवान थी विया, उन ई घर में हुया, मिनिस्टर जे घर में। ऐं हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ हिकिड़ो ॿियो फितनो स्टार्ट थी वियो। आयत नंबर 23 खां वठी आयत नंबर 28 ताईं इहा जेका गुफ़्तगू आहे, इहा गुफ़्तगू वॾनि जी गुफ़्तगू आहे, ॿारनि जी गुफ़्तगू न आहे। हिनखे एडल्ट कन्वर्सेशन चऊं था असां, ऐं ॿार अगरि न ॾिसनि त बहितर आहे उन्हनि लाइ। पर जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हूंदा उन दौर में, उहे जॾहिं क़ुर पढ़ंदा त हर कंहिंखे उन वक़्तु सम्झ में ईंदो। उन्हनि जी लैंग्वेज, उन्हनि जी ज़बान जेका आहे उहा क़ुर जी ई ज़बान हूंदी ऐं जेको बि ॿुधंदो, चाहे उन में औरतूं हुजनि, ॿार हुजनि, जवान हुजनि, पोहड़ा हुजनि, जेको बि इहे आयात ॿुधंदो ऐं उहे इहे आयात सम्झंदा। हा, अॼुकल्ह जे दौर में न त असांजो क़ुर हलंदो आहे, जहन्नम जूं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, अज़ाब जूं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि ऐं सज़ाउनि जूं ॻाल्हियूं हलंदियूं त असांखे सुकून मिलंदो आहे। न, उन वक़्तु उहे क़ुर सम्झंदा ऐं क़ुर सम्झंदा जॾहिं उन जहन्नम जूं ॻाल्हियूं, इहे ॻाल्हियूं, अज़ाब जूं ॻाल्हियूं ॿुधंदा त उहे उन्हनि जी अखियुनि मां ॻोढ़ा निकिरंदा। पर असांखे क़ुर सम्झ में नथो अचे, पर उन दौर में उहे सम्झंदा ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहे शइ पढ़ंदा निमाज़ुनि में ऐं सेखारींदा ऐं असहाब सगोरा पाण में हिक ॿिए सां इहे शयूं डिस्कस कंदा ऐं सिखंदा ऐं सेखारींदा। उन वक़्तु पोयां जे नमाज़ में जमात में औरतूं ऐं ॿार ऐं हर क़िस्म जी उमिरि जा माण्हू बीठा हूंदा ऐं औरतूं बि बीठियूं हूंदियूं ऐं छोकिरियूं बि हूंदियूं, त उन वक़्तु इहे आयात पढ़ियूं वेंदियूं। त इन जो मक़सदु अल्लाह सुब्हानो व तआला इहे जेके शयूं आहिनि इहे सभिनि खे ॿुधाइण थो चाहे त इन में का अहिड़ी शइ कोन्हे का। त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जो हिकिड़ो फितनो हुयो कनान में भाइरनि जो। त ख़्वाब ॿुधाई याक़ूब अलैहिस्सलाम खे, याक़ूब अलैहिस्सलाम चयसि त पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजां, त थी सघे थो उहो को तुंहिंजे लाइ मसइलो कनि। ऐं उन खां पोइ चयनि त इहो शैतान जेको आहे उहो इंसान जो खुलो दुश्मन आहे, त ब्लेम किथे कयूं शैतान ते। हाणे उहो फितनो हुयो यूसुफ अलैहिस्सलाम लाइ कनान में पंहिंजे भाइरनि जो। हाणे जॾहिं हिते पहुतो त हिते वरी मिनिस्टर जी वाइफ, हिते हिकिड़ो ॿियो फितनो स्टार्ट थियो। त हिते जेके इन स्टोरी में कैरेक्टर्स आहिनि, हिकिड़ो त मिनिस्टर जी वाइफ आहे ऐं यूसुफ अलैहिस्सलाम, इन्हनि ॿिन्हिनि जी हाणे स्टोरी हितां स्टार्ट थिए थी त उन्हनि ॿिन्हिनि जे विच में छा थियो। ऐं उन खां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे जेल में वेंदा आहिनि। इहे सॼी जेका कन्वर्सेशन आहे, सॼी जेका गुफ़्तगू आहे, इहा इन आया नंबर 23 खां वठी 28 ताईं आहे। त आयत इन जी माना जेका आहे उहा मां पढ़ी थो वञा पहिरियां, जेका माना लिखियलु हूंदी आहे क़ुर में, अगरि तर्जुमे सां गॾु पढ़ंदा। त ऐं जंहिं औरत जे घर में यूसुफ अलैहिस्सलाम उन जे घर में उहे हुया त उन्हनि उन जे नफ़्स खे माइल करण जी कोशिशि कई ऐं दरवाज़ा बंदि कयईं ऐं चयईं त हली अचु, वेझो अचु। ऐं चयईं त यूसुफ अलैहिस्सलाम पोइ फरमायो त अल्लाह जी पनाह घुरियमि, उन ई मुंहिंजे निपाईंदे। माना उन जी माना हिते इहा थी निकिरे, हिते सिंधी तमामु ॾुखी सिंधी लिखियलु आहे, असांखे इलाहियुनि खे सम्झ में न ईंदी आहे। पर हिन जी माना इहा थी निकिरे त इन हू रबी अहसन मथवाय, मुंहिंजे मास्टर, मुंहिंजो मालिक, मुंहिंजो रब जेको आहे उन मूंखे सुठे तरीक़े सां रखियो। मसवाय सेंस इहो पहिरीं आयात में इहो लफ़्ज़ यूज़ थी चुको आहे। त हिते रबी जी ॿ मानाऊं इलाही मुफ़सरीन चयो आहे त रबी जी मालिक जी माना त जेको घर जो मालिक आहे, यूसुफ अलैहिस्सलाम जो इशारो हुन ॾे आहे। ऐं ॿी माना हिन जी रबी माना पंहिंजे रब ॾे, त हुन ते बि असां थोरो ॻाल्हाईंदासीं। इन्नहु ला युफ़्लिहु ज़ालिमून, ऐं इहा सची आहे त ज़ालिम न छुटंदा। ज़ालिम जेके आहिनि उहे
ज़ालिम ई रहंदा, ज़ालिम जेके आहिनि उन्हनि खे अल्लाह सुब्हानो ताला आज़ाब ॾींदो। त हिन आयत में हिन शइ में सभ खां पहिरियां त असांखे ख़बर आहे त जॾहिं मिनिस्टर यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी आया घर में, त पंहिंजी वाइफ खे चयूं त उनजी जेका आहे राय सुठी रखिजांइ। इन जो मक़सदु त उन घर में जेको ऑर्डर हलंदो या जेको घर जी मैनेजमेंट हूंदी उहा उनजी मिनिस्टर जी वाइफ जी हूंदी। ऐं मिनिस्टर जी वाइफ जी मैनेजमेंट इन मां इहा बि ज़ाहिर थिए थो त अथॉरिटी घर में सॼो जेके बि नौकर हुया, जेके बि सर्वेंट्स हुया, जेका बि मैनेजमेंट हुई उहा सॼी मिनिस्टर जे वाइफ जे हथ में हुई। त हाणे मिनिस्टर जेको आहे उहो घर में नाहे, त उन खां पोयां जेका शइ थिए थी उहो छा थो थिए, त हिते अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो त जंहिं घर में उहा औरत रहंदी हुई, जंहिंजे घर में न जंहिंजे घर में मतिलबु इशारो मिनिस्टर ॾे आहे, उन इन खां पहिरियां वारी आयात में अल्लाह सुब्हानो ताला चयो त मिनिस्टर जी वाइफ इमरात हूं। इन खां पहिरियां जॾहिं मिनिस्टर आयो इमरात ही मतिलबु मिनिस्टर जी वाइफ, उनजी वाइफ। अगरि हिन आयत में अल्लाह सुब्हानो ताला चई आहे त उहा औरत तॾहिं में सम्झी वञूं आहे, या मिनिस्टर जी वाइफ डायरेक्ट अल्लाह सुब्हानो ताला उहो बि चई पियो सघे, पर न, अल्लाह ताला फरमायो त जंहिंजे घर में माना मिनिस्टर जे घर में उहा औरत रहंदी हुई, जेको औरत उहा अमल करे पई उहो अल्लाह खे पसंदि न आहे। इन जे करे अल्लाह ताला इहो शइ पसंदि न फरमाई त अल्लाह ताला इहा शइ चए त उहा औरत या उनजी वाइफ या मिनिस्टर जी घरवारी, इहा अल्लाह सुब्हानो ताला का बि शइ न फरमाई। चई औरत जंहिंजे घर में रहंदी हुई, मतिलबु मिनिस्टर जे घर में रहंदी हुई। पोइ रावद जी माना छा आहे? रावद जी माना आहे कंहिंखे पंहिंजी तरफ़ माइल करणु, पंहिंजे पाण खे पंहिंजी तरफ़ सिड्यूस करणु। हाणे असांखे इहा ख़बर आहे त यूसुफ अलैहिस्सलाम जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त यूसुफ अल्लाह सुब्हानो ताला जेका ख़ूबसूरती आहे ॿिनि हिसनि में डिवाइड कई। हिकिड़ो हिसो यूसुफ अलैहिस्सलाम खे, बाक़ी ॿियो हिसो सॼे शयुनि खे ॿियो हिसो ॾिजे। त यूसुफ अलैहिस्सलाम ख़ूबसूरत हूंदा हुया। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे इलाही माण्हू ख़ूबसूरत हूंदा आहिनि, पर जॾहिं उहे ॻाल्हाईंदा आहिनि त पोइ असां ईअं चवंदा आहियूं त अहिड़ी ख़ूबसूरती खां असां इन्हनि खां वधीक सुठा आहियूं, छो जो उन्हनि जे बिहेवियर मां, उन्हनि शयुनि मां असांखे ख़बर पइजी वेंदी अहिड़ी ख़ूबसूरती खां असां ईअं भला आहियूं। त केॾी केॾी माण्हू ख़ूबसूरत हूंदा आहिनि, पर अल्लाह ताला उन्हनि खे क्वालिटीज़ बि ॾींदो आहे, उन्हनि जो बिहेवियर सुठो हूंदो आहे, उन्हनि जी तालीम सुठी हूंदी आहे, उन्हनि जी निवड़त, उन्हनि जी हर शइ सुठी हूंदी आहे। त यूसुफ अलैहिस्सलाम जी अल्लाह ताला असांखे क्वालिटीज़ पहिरियां ॿुधाए चुको आहे त अल्लाह ताला उन्हनि खे छा ॾिनो, इल्मु ॾिनऊं, हिकमत ॾिनऊं, विज़डम ॾिनऊं, ऐं उहे जेके हुया मोहसिनीन हुया, एहसान करण वारा हुया। इहो जेको कैरेक्टर अल्लाह ताला बयानु कयो, त ख़ूबसूरती त हिकिड़ी शइ आहे ई आहे यूसुफ अलैहिस्सलाम जी, पर उन सां गॾु यूसुफ अलैहिस्सलाम में ॿियूं क्वालिटीज़ जेके हुयूं, अल्लाह ताला हुनखे तालीम ॾिनी स्पीच जी, ॻाल्हाइण जी। इहा तालीम बि अल्लाह सुब्हानो ताला हुननि खे उते सेखारी मिनिस्टर जे हाउस में। त इहे जेके बि शयूं ॿियूं क्वालिटीज़ ख़ूबसूरती सां गॾु, त इहे बि हुयूं। त मिनिस्टर जी जेका वाइफ आहे, उन अगरि को ख़ूबसूरती ॾिसे यूसुफ अलैहिस्सलाम जी, त कोई बि औरत हुजे हा, ज़ाहिर सी ॻाल्हि, का बि औरत हुजे हा, त उहा पंहिंजो ज़रूरु कुझु न कुझु सोचे हा, उन्हनि जी जेका ख़ूबसूरती ॿुधायल आहे हदीसुनि में। पर हिते जेका आहे सिर्फ़ु मिनिस्टर जी वाइफ ख़ूबसूरती जे करे न हुई, ऐं इहा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे त इहो को हिकु दफ़ो न थियो हूंदो। अल्लाह सुब्हानो ताला असांखे हिकु दफ़ो आयत में ॿुधाए छॾियो आहे त उन पंहिंजे पाण ॾे माइल करण जी कोशिशि कई, या पंहिंजे पाण ॾे माइल कयईं। पर इहा शइ इन अरबी लफ़्ज़ मां इहो ज़ाहिर थिए थो त इहा कंटिन्यूअस शइ हलंदी पई अचे। यूसुफ अलैहिस्सलाम उते ई हुया, उते ई जवान थिया, त कंटिन्यूअसली उहा जेका औरत आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजो पाण ॾे माइल करण जी कोशिशि करे पई, ऐं कंटिन्यूअसली यूसुफ अलैहिस्सलाम जी तरफ़ खां को बि रिस्पॉन्स न हुयो। त ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं कंहिं न कंहिंखे कहिड़े बि तरीक़े सां माण्हू घुमंदो आहे फिरंदो आहे, त कहिड़े न कहिड़े तरीक़े सां अहिड़े क़िस्म जा इशारा या अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं, अहिड़े क़िस्म जी नज़रूं थी वेंदियूं आहिनि, जो अॻिलो माण्हू महसूसु करे वेंदो आहे त हिन जी नीयत छा आहे, हिन जे दिलि में छा आहे। त इहा शइ माण्हू सम्झी वेंदो आहे। त यूसुफ अलैहिस्सलाम सां इहा शइ थींदी रहंदी, पर हाणे जेको अल्लाह ताला ॿुधायो आहे त इहा शइ पीक हुई आख़िरी, मतिलबु जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम को बि रिस्पॉन्स न ॾिनो, त हाणे जेका शइ हुई, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हू चवंदो थी सघे थो हुनजे दिलि में हुजे, पर उनखे इहा शइ चई न सघंदो हुजे या चई न सघंदी हुजे, त पोइ माण्हू चवंदो त हाणे मां ई अॻिराई कयां, हाणे मां ई चवां। त हिते हाणे मिनिस्टर जी ज़ाल इहो ई सोचियो त हाणे कुझु बि नथो थिए, किथे बि दाल नथी ॻरे, त हाणे जेको आहे मां इहा शइ शुरूआति कयां।
त चई रावद पंहिंजो पाण ॾे उन्हनि खे माइल करण जी कोशिशि कयूं। उनखां पोइ चवनि था अन नफ़्स ही जी माना इहा ई आहे त अन नफ़्स ही यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको नफ़्स आहे, उन्हनि जो जेको कैरेक्टर आहे, उन्हनि जो जेको इख़लाक़ हुयो, उन मिनिस्टर जी ज़ाल खे सिर्फ़ु उन्हनि जी फिज़िकल उन्हनि जी बॉडी न पई खपे, उन्हनि यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको इख़लाक़ हुयो, मतिलबु उहा औरत चाहे पई त यूसुफ अलैहिस्सलाम मुंहिंजी तरफ़ माइल थिए, मतिलबु जेका डिज़ायर मूंखे उनजे लाइ आहे, उहा डिज़ायर हुनखे बि मुंहिंजे लाइ हुजे। हुनखे इहा शइ न हुई त मूंखे सिर्फ़ु फिज़िकल शइ हुजे, हुनखे इहा शइ हुई त यूसुफ अलैहिस्सलाम जीअं मां उन सां डिज़ायर मुंहिंजी अंदरि जी जेका शइ आहे उहा यूसुफ अलैहिस्सलाम खे बि मुंहिंजे लाइ उअं ई हुजे। त इन जी अन नफ़्स ही जी जेका मुफ़स्सिरीन माना कढी आहे उहा इहा कढी आहे त इन जी डिज़ायर जेका आहे हुनखे उहा डिज़ायर पई खपे यूसुफ अलैहिस्सलाम मां, ऐं हुननि खे सिर्फ़ु फिज़िकल शइ न पई खपे। फिज़िकल त ज़ाहिर जी ॻाल्हि आहे, फिज़िकल त आहे ई आहे, पर हुनखे उहा शइ पई खपे त यूसुफ अलैहिस्सलाम जो ज़हन दिली तौरु जेको आहे उहो ई करे जीअं मां कयां थी। पर अल्लाह ताला यूसुफ अलैहिस्सलाम खे कहिड़े नमूने यूसुफ अलैहिस्सलाम पाण कहिड़े नमूने पंहिंजे पाण खे इन शइ खां प्रोटेक्ट कयो, ऐं पोइ अल्लाह सुब्हान ताला छा थो फरमाए इन जे बारे में। त इन खां पोइ जेको शइ आहे उन खां पोइ आहे वग़ल्लक़तिल अबवाब वक़ालत है तलक। इहो इन्हनि जुमलनि ते, इन्हनि अल्फाज़नि ते मुफ़स्सिरीन जा वॾा वॾा किताब लिखियल त मिनिस्टर जी वाइफ जेको आहे दरवाज़ा बंदि कया। हाणे माण्हू सोचे सघे थो त मिनिस्टर जो घर को हिकिड़ो दरवाज़ो न हूंदो, इलाही दरवाज़ा हूंदा, ऐं मिनिस्टर जी वाइफ अथॉरिटी जीअं असां ॿुधायोसीं त उहा अथॉरिटी आहे, हुनजी अथॉरिटी हुई घर में, सभिनि नौकरनि खे सभिनि शइ खे उहा ॾिसी रही हुई। त उन जेको आहे सॼा दरवाज़ा बंदि कया, ऐं सॼा दरवाज़ा बंदि करण खां पोइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त सॼा दरवाज़ा बंदि कया, आख़िरी दरवाज़ो रूम जो ई हूंदो, उहो दरवाज़ो जॾहिं बंदि कयो त यूसुफ अलैहिस्सलाम अंदरि ई हूंदा, तॾहिं उहो दरवाज़ो बंदि कयो। सॼा दरवाज़ा बंदि करण खां पोइ उन्हनि छा कयो, ऐं उन वक़्तु उन्हनि पंहिंजनि ॿियनि नौकरनि खे, उन ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा घर जी मालिकाणी हुई, उन जेको बि चयो हूंदो तव्हां अॼु न अचिजो या कुझु बि उन मैनेज कयो हूंदो, ऐं सॼा दरवाज़ा उन बंदि कया, ऐं उन खां पोइ जेको आहे उन यूसुफ अलैहिस्सलाम खे चयो त क़ालत है तलक। इहे जेको है तलक लफ़्ज़ आहे, इन जी हिकिड़ी वॾी माना आहे। है तलक जी माना आहे जल्दी अच, हरी अप, मूं ॾे अच, जल्दी अच। ऐं इन जी माना इलाही ॿी बि निकिरनि थियूं, त जीअं जल्दी मूं ॾे अच माना शी वॉज़ ऑलमोस्ट रेडी, माना उहा पूरे नमूने सां तयारु हुई दरवाज़ा बंदि करण खां पोइ, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे चयईं त जल्दी अच मूं ॾे, मतिलबु देरि न कर, जल्दी अच। ऐं उनखे इहा शइ रॉन्ग न पई लॻे, छो जो जॾहिं माण्हू खे को अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि अॻियां, त उनखे न रब यादि हूंदो आहे, न मालिक यादि हूंदो आहे, उनखे न पंहिंजा पेरेंट्स यादि ईंदा आहिनि, का बि शइ उन्हनि खे नज़र न ईंदी आहे। जीअं अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो त ला तक़रबुल ज़िना, मतिलबु ज़िना जे वेझो बि न वञो, ईअं नथो चए त ज़िना न कयो, अल्लाह ताला फरमाए थो ज़िना जे वेझो बि न वञो। जीअं मिसाल जे तौर ते हिकिड़ो दाइरो आहे, विच ते हिकिड़ो नंढो दाइरो आहे, ऐं उनजी चौधारी हिकिड़ी लाइन आहे, त उहो दाइरो जेको आहे उहो ज़िना आहे, पर अल्लाह ताला फरमाए थो जेका लाइन आहे उनजी चौधारी, उहा बि तव्हां क्रॉस न कयो, छो जो ओॾे वेंदव त ऑटोमेटिक उन दाइरो तव्हांखे पंहिंजी तरफ़ छिके ईंदो। शैतान जो त कमु इहो आहे त पंहिंजो पाण ॾे पुल करणु। जीअं मिसाल जे तौर ते 3 किलोमीटर परे गुनाह असांखां थिए, 3 किलोमीटर जो पंधु आहे, अगरि असां हिकिड़ो ई पहिरियों ई स्टेप नथा खणूं त असां उन रस्ते ते न वेंदासीं, पर असां हिकिड़ो स्टेप खयूं त ऑटोमेटिक शैतान जेको आहे पंहिंजो गेम्स हलाईंदो, पंहिंजो चालू हलाईंदो, ऐं असांखे हुन ॾे छिके, उन कम ॾे पाण ई छिकींदो, ऐं उनखे असांखे उहो सुठो करे ॾेखारींदो। जीअं अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो फ़ज़य्यन लहुम शैतानु आमालहुम, त शैतान जेको आहे उहो तव्हांखे पंहिंजा अमाल जेके आहिनि, उहे डीड्स जेके आहिनि, उहे सुठा करे थो ॾेखारे। उहे असांजा जेके अमल आहिनि, उहे ख़राबु अमल, उहे असांखे मतिलबु असांखे सुठा करे थो ॾेखारे। त न त पोइ छा, हो जो करे थो, हो जो करे थी, सभु कनि था, फिल्म में जो ईअं थियो, मुंहिंजी सहेली करे थी, मुंहिंजो दोस्त करे थो। त शैतान जो कमु इहो आहे त जेके अमल आहिनि उहे असांखे सुठा करे ॾेखारींदो आहे, जीअं असांखे ख़राबु न लॻे, असां जेको बि कयूं था उहा असांखे शइ ख़राबु न लॻे। त उनखां पोइ जेका आहे उन चयो त है तलक, त इन शइ खां अल्लाह ताला असां सभिनि खे बचाए, ऐं ख़ासि तौर ते अॼुकल्ह जे नौजवाननि खे, छोकिरियुनि खे, छोकिरनि खे बचाए। अॼुकल्ह जी जेका है तलक शयूं आहिनि,
ऐं उहे त कमरनि में ई थींदियूं आहिनि। जीअं अॼुकल्ह जे दौर में मोबाइल फ़ोन आहे, इंटरनेट आहे। अगरि नौजवान छोकिरे या छोकिरी खे मोबाइल फ़ोन ऐं इंटरनेट हूंदी ऐं रूम अकेलो हूंदो या रूम न बि हुजे, मोबाइल फ़ोन ई जेका आहे उहो हिकिड़ो वॾो फितनो आहे। त अल्लाह सुभाणे ताला असांखे इन फितने खां मुस्लिम उम्मा खे सभिनि नौजवाननि खे इन शइ खां बचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह ताला असांखे उन तरफ़ वञण खां रोकण जी एतिरी स्ट्रेंथ ॾिए त असां उन तरफ़ वञूं ई न। अच्छा, उन खां पोइ जॾहिं इहा शइ ॾिठी यूसुफ़ अलैहिस्सलाम, त हाणे यूसुफ़ अलैहिस्सलाम जो रिस्पॉन्स छा आहे? त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त यूसुफ़ अलैहिस्सलाम जो अञा ताईं को रिस्पॉन्स न आयो। हे सॼो मिनिस्टर जी वाइफ पई ॻाल्हाए। हाणे यूसुफ़ अलैहिस्सलाम छा फ़रमायो उन खां पोइ जॾहिं हुन चयुसि त हे तलक जल्दी मूं ॾे अचु, देरि न कर, जल्दी मूं ॾे अचु। त यूसुफ़ अलैहिस्सलाम उन वक़्तु जेको पहिरियों लफ़्ज़ ॻाल्हायो, क़ाल मआज़ अल्लाह। मआज़ अल्लाह लफ़्ज़ जी माना छा आहे? मआज़ अल्लाह असां चवंदा आहियूं आऊज़ बिल्लाह, त मां अल्लाह जी पनाह थो घुरां, आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, मां अल्लाह जी पनाह थो घुरां शैतान मरदूद खां। त आऊज़ जी माना इहा आहे, जीअं को वणु आहे या का काठी आहे, उनजी चौधारी वल तव्हां हिते पोखींदव त उहा उन सां गॾु स्टिक थी वेंदी, मथे वेंदी वेंदी आहे, त उहा एतिरी स्ट्रांग थी वेंदी, तमामु घणी स्टिक थी वेंदी आहे। जॾहिं तव्हां कटण जी कोशिशि कंदव त उनखे तव्हांखे कैंची सां कटणो पवंदो या उनखे छिके लाहिणो पवंदो। उहा वल उनखे आऊज़ चवंदा आहिनि। या वरी जीअं वॾो गोश्त हूंदो आहे, गोश्त जी जेका वॾी हॾी आहे, तमामु वॾी जेका टंग जी फीमर जी हॾी आहे, उनखे जेको गोश्त चिंबड़ियल हूंदो आहे अंदरि अंदरि, उहो लहंदो न आहे, उहो एॾी आसानी सां न लहंदो आहे। उनखे ज़ोर सां पटे करे लाहिणो पवंदो आहे, या बॉइल थियल हुजे त पोइ आराम सां लहंदो आहे, पर उहो गोश्त लहंदो न आहे, उहो स्टिक थियल हूंदो आहे तमामु उन हॾी सां। त उन शइ खे आऊज़ चवंदा आहिनि। त मआज़ अल्लाह जे हिते यूसुफ़ अलैहिस्सलाम एतिरो इन शइ खां परेशान थिया, एतिरो इन शइ खां घबरायो या न पिया करणु चाहिनि, त उन्हनि आऊज़ चवण जी बि टाइम न हुयो उन्हनि खे। हुननि सिर्फ़ु चयो मआज़ अल्लाह, अल्लाह जी पनाह थो घुरां, अल्लाह जी पनाह। असां चवंदा आहियूं आऊज़ बिल्लाह मतिलबु अल्लाह जी पनाह थो घुरां, पर हिते हुननि चयो सिर्फ़ु मआज़ अल्लाह, अल्लाह जी पनाह। त आऊज़ बिल्लाह एतिरो हद ताईं उन्हनि खे अल्लाह जो ख़ौफ़ हुयो दिलि में, त इहो अमल करण खां जो एतिरे हद ताईं ट्रेप थी चुका उहे, त अगरि इहो अकेला ई हुया ऐं मिनिस्टर जी वाइफ ई हुई, सभु दरवाज़ा बंदि हुया, त इहो अमल करण खां उन्हनि छा चयो? अल्लाह जी पनाह। माना हिते सिर्फ़ु अल्लाह जी पनाह थी मदद करे सघे, बाक़ी ॿियो कुझु बि मां नथो करे सघां। पर उन जे हूंदे बि मआज़ अल्लाह चयो, ख़बर हुयनि त दरवाज़ा बंदि आहिनि, दरवाज़ा लॉक आहिनि, तॾहिं बि दरवाज़े ॾे भॻा, छो जो हुननि खे पंहिंजो पाण खे बचाइणो हुयो। ईअं न त मआज़ अल्लाह चई चुप करे बीह रहिया त जेको थिए, न, हुननि मआज़ अल्लाह चयो, अल्लाह जी पनाह बि घुरियऊं, अल्लाह जी मदद बि घुरियऊं। उन खां पोइ उन कम खां परे भॼण जी बि कोशिशि कयूं, हालांकि उन्हनि खे ख़बर हुई दरवाज़ा बंदि आहिनि, पर तॾहिं बि उन्हनि जेको आहे उहो परे भॼण जी। त अल्लाह सुभाणे ताला असांखे एतिरी तौफ़ीक़ ॾिए त असांखे कहिड़े बि क़िस्म जी सिचुएशन अचे, जीअं मिसाल जे तौर ते इहा सिर्फ़ु हिकिड़ी सिचुएशन न आहे, अहिड़े क़िस्म जूं इलाही सिचुएशन, दोस्त पाण में चवंदा आहिनि सिगरेट पीओ, शराब पीओ, या हलो हे कमु कयूं, ग़लति कमु त कॾहिं दोस्त चवंदा आहिनि, कॾहिं ऑफिसिस में इहे कम थींदा आहिनि, कॾहिं कॾहिं बास को अहिड़ो ग़लति कमु करण जी लाइ चवंदो आहे, हराम खाइण लाइ चवंदो आहे। त अल्लाह सुभाणे ताला असांखे इन्हनि अमलनि खां, अहिड़े क़िस्म जे अमल खां, असांखे कहिड़े बि जेको बुरो अमल आहे कोई बि असांखे माइल करे, त अल्लाह सुभाणे ताला असांखे एतिरी स्ट्रेंथ ॾिए, एतिरी तौफ़ीक़ ॾिए त असां इन्हनि शयुनि खां बची सघूं। ऐं बचंदासीं तॾहिं जॾहिं अल्लाह जी पनाह घुरंदासीं ऐं उन शइ खां परे भॼंदासीं, उन शइ जे वेझो न वेंदासीं, उन शइ खां असां परे भॼंदासीं, तॾहिं ई बचंदासीं। बचण जो ॿियो को बि तरीक़ो न आहे। अॼुकल्ह जे दौर में बचण जो इहो ई तरीक़ो आहे त असां अल्लाह जी रस्सी खे मज़बूत पकड़ियूं, जीअं आऊज़ बिल्लाह, अल्लाह जी पनाह घुरूं, को बि अहिड़ो मौक़ो अचे ऐं अल्लाह जी रस्सी खे मज़बूत पकड़ियूं, त अल्लाह सुभाणे ताला असांजे लाइ पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोलींदो ऐं सभु कम असांजे लाइ आसान कंदो। इहो मुंहिंजे लाइ बि आहे ऐं असां सभिनि लाइ, तव्हां लाइ बि आहे। त उन खां पोइ जेको आहे मआज़ अल्लाह, इन्नहु रब्बी अहसन मथवाया। हाणे हिते जेको इन आयात मुंहिंजो अॼु इहो अधु आयात जो तर्जुमो ऐं ॿुधाइण जो आहे, छो जो टाइम तक़रीबन पूरो थी वियो आहे। त जेको नेक्स्ट इन जो पार्ट आहे, त इहो नेक्स्ट सेशन में, ॿिए सेशन में कंदासीं। त हिते अञा हाणे यूसुफ़ अलैहिस्सलाम जेको आहे उन अल्लाह जी पनाह घुरी, ऐं अल्लाह जी पनाह घुरण खां पोइ जेको आहे उन्हनि छा चयो ऐं उन खां पोइ छा कयो, त उन जे बारे में असां सुभाणे ॻाल्हाईंदासीं। ऐं सुभाणे इहो बि ॻाल्हाईंदासीं त ज़ाल ऐं मुड़ुस जो जेको रिश्तो आहे, उन जो अल्लाह जी नज़र में, अल्लाह जे अॻियां ज़ाल ऐं मुड़ुस जे रिश्ते जी अहमियत छा आहे।
हैसियत छा आहे उन जे बारे में बि असां ॻाल्हाईंदासीं त इहे शयूं असांखे बार बार रिमाइंड करणु घुरिजनि, मूंखे बि तव्हांखे बि। ईअं न आहे त मां परफेक्ट आहियां इन शइ में ऐं मां तव्हांखे सम्झायां थो त मां अॻु में ई इन शइ खां इम्यून आहे या मुंहिंजे लाइ इहे शयूं न आहिनि, मुंहिंजे लाइ बि आहिनि। त असांजी इहे शयूं रिमाइंड थींदी बार बार त अल्लाह सुब्हानहू ताला असांखे पाण इन्हनि शयुनि खां बचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो ऐं अल्लाह सुब्हानहू ताला असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।